अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। मोरो में वाइन शॉप शराब जे गुते खुलण ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लामे ज़िला नौशहर फ़िरोज़ जे तरफ़ां हिकु वॾी एहतिजाजी रैली निकिती, जंहिंजी अॻुवाणी अमीर मौलाना अब्दुल रहमान डगराज नौशहर फ़िरोज़, JUI तहलका मोरो जे सरपरस्त मौलाना मोहम्मद इब्राहिम कोराई, तहलका मोरो जे अमीर मौलाना अब्दुल रशीद बिरोई, सीनियर नायब अमीर तहलका मोरो मौलाना रज़ा मोहम्मद लुंड, जनाब मोहम्मद हनीफ समो, तहलका जनरल सेक्रेटरी अब्दुल मालिक अबड़ो ऐं मोरो शहरी अमन कमेटी के सदर खादिम हुसैन खोसो, जनरल सेक्रेटरी बरकत अली चना, अवामी तहरीक के ज़िले अगवान गुलाम मोहम्मद फरीद कलोड़ो ऐं जसकम अगवान आबिद अली अबड़ो परवेज़ अली चांडियो कई, जेका मोरो टूल प्लाज़ा का थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिते मथियन अगवान रैली के खिताब कंदे चयो त मोरो शहर में शराब जो गुतो खोले नौजवान नस्ल के तबाह कयो पियो वञे। शराब इस्लाम में हराम आहे। शराब पीअण सां इंसान मां इंसानियत हली वञे थी ऐं असांजे दीन इस्लाम में शराब खां मना कयो वियो आहे। शराब जो गुतो कंहिंजे आशीर्वाद सां खुलियो आहे। उहे कहिड़ा गुजा हथ आहिनि जंहिंजे आशीर्वाद सां मोरो में शराब जे गुते जी परमिशन मिली आहे। इंतज़ामिया को बि तहरीक नाहे वरितो ऐं नौजवान नस्ल तबाही ॾांहुं वञी रहियो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त अगरि हिकु हफ़्ते अंदरि कानूनी इदारनि ऐं हुकूमत सिंध मोरो मां शराब जो गुतो बंदि न करायो त इस्लामी कानून मुताबिक़ असां पाण शराब जो गुतो बंदि कराईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।